गुलाब जी मासी। सोराब जी सार लदई मासड़ नव बनवा मासी। बाबू नहीं सच्ची बुधा सोराब खां सवाइ माने धणकी थी नस। सोराब साईं धाणो धणकी आ न त धणकी आ। मार मूंखे त हाणे ख़बर पई आ मासड़ पुनू ऐं मासी ससुई आ। असीं त लेखे में ई न आहियूं, बाक़ी ॻणती मासड़ सोराब जी। सोराब रूह आ मुंहिंजो गुलाब, तूं बचो आहीं पर हू त धणी आ न मुंहिंजो। धण त धणी न त विकणो खणी। धण दिल जाए करे त धणी ठीक थस। साॻी अस्पताल में आयो, ठीक थियो त मुलाक़ात कजो। धाणो ठीक छे, शबाना ऐं दादन खे मौत सां मुलाक़ात कराईंदी। धाणो धणकी आ, धणकी नाहे। दादन सां मां भी हिसाब कंदुसि मासी। मजबूरी थी पई आ जो अलग अलग बिस्तरे ते आयो, न त हींअर ताईं दादन जो दम धणी वटि हुजे आ। सोराब वटि केरा संभाल लाइ शफन शफन आयो छा गुलाब? हा पहुतो आ, उन त तव्हांखे अस्पताल पुॼायो आ। रब ॼमार ॾींदुसि। हाणे त धाणो बाक़ाइदे धड़की आ। सोराब शफन ऐं तुंहिंजे हूंदे धाणो धड़की आ, धड़की नाहे। असांजे माण्हुनि जो केॾो नलमियो आ। केड़ो? बिरादरीअ जा माण्हू पाण में अटकियल ऐं बिरादरीअ जो मामलो थिए थो त सभु गॾिजी वञनि था। ज़ाहिर आ पंहिंजी बिरादरीअ लाइ त सभु को सोचींदो आ न। क़ौम लाइ करणु घुर्जे या न? क़ौम लाइ त लड़ंदा आहियूं। कॾहिं लड़िया आहियो? बिरादरनि खे क़ौम सम्झण वारनि खे क़ौम जी वसव बि सम्झणी पवंदी। जे बिरादरियूं क़ौम आहिनि त पोइ सिंधी या पाकिस्तानीअ खे कहिड़े लेखे में आणिजे? तुंहिंजूं इहे ॻाल्हियूं नथियूं सम्झ में अचनि। तूं कहिड़ी बिरादरी जो आहीं? मां बिरादरीअ ते यकीन नथो रखां। क़ौमियत ऐं इंसानियत मूं लाइ अहम आहे। भयो त लाक़ब में आहीं मूं वांगुरु। बाक़ी हींअर ताईं कहिड़ो सूर सलियो? शहबाज जी बिरादरी जो आहीं? हा, संदसि भाउ जे अताब सबब हिते आहियां। मां न सलाम कयां न वठां। अजीब मखलूक आहीं। ग़रीब आहियां, क़िस्मत साथ ॾिनो न। ही सभु रवायतियूं ऑफिसर थी इहे रवायतियूं तब्दील करण जी कोशिश कंदुसि। जेको न तूं सोची थो तो ख्वाब ई आहे। ख्वाब सभु माणींदा आहिनि। हिकर लाक़ब मां निकिर। इरादा क़तल केस में आई मूं वांगुरु। ऑफिसर बजाए काल कोठलीअ जी ज़ियारत न करी। बेगुनाह आहियां गोराम। मां वञी हमिलो कयो आहे छा परवेज़ खान ते? बेकसूर आहियां। तव्हां बेकसूर आहियसि, बाक़ी मां कसूरवार आहियसि। जे तव्हां कुझु न करेसि त मां घणो कुझु करेसि। छा कदे जबल लाक़ब में त आहियूं। इन जो मतिलबु ने ख़बर अफ़कना जोशना। तुंहिंजी ख़बर आ धमकी न ॾे। आराम खान हूंदे मूंखे का बि परवाह न आहे। मां अॼु ई आज़ाद हूंदुसि। ठीक आहियसि, मस्ती करेसि। मां बि सचू पुत्रो घुरायसि। मोकल आहे तोखे। शोएब जो कमु थिएसि, मां मोकल न करेसि। ने ख़बर तमो कना जोशना। बाबल गोराम जी पोइवारी कयो, कमु अध में रहिजी वियो आहे। हिते छो के चयो थमे कावड़ में आ मुड़स। कावड़ में? हा, एसआई के वापस कयम तॾहिं। गोराम के त पेश कयो न बाबल। पर हुनखे त कावड़ लगी आ न। बाबल कावड़ लगी त पोइ करायोसि बदली। बाक़ी तव्हांखे एसपी साहब जी दोस्ती कॾहिं कम ईंदी? सिद्ध में अचण नथो चाहियां भगन। हो बाबल गोराम ते गरी एफआईआर दर्ज करे छॾींदो। अड़े हे बाबल बदली थींदो त एफआईआर कीअं दर्ज कंदो? पोइ तारीख़ में दर्ज कराए हलियो वञे त पोइ अकुल खां कम वठ न बेवकूफ़। ये भी आए बाबल। गोराम के छॾाए कोई करायोसि न बदली।
बहराम खान। तो काते तो रिलीव करी अगर में भाइयों हाणे पे आ गए यो ही तो जवाब मुखे वाह तो जो मोजी जमीन में अधु आशा जो वहवार जाए राज जो माण्हू थी करे रेस खां वहवार वठण आयो आहे। बहराम खान जी भूख सां हॾा थी वेंदे तरस बहराम खान के भी पतो पहुंची वेंदो त ही दादन आहे छा। ऐसे मां हिते इन जे करे ईंदो आहियां तव्हां ई चवंदा आहियो त मुंहिंजो ख्याल कोन थो करे पर हाणे कंदुसि। कन्ना जी बाबल बहराम खे आजो कराया त ॿई हथ फबाए उछलियोसे त सतो आसमान वञी तंग करे अबरायो न बाबल पखन जी सत पखड़ जो छत ही अॼु ताईं बचंदो आयो आहे। कॾहिं तो अची बार बार गुस्ताखी करे ख़बर पवेसि त बहराम बहरा ले त बोड़े मारे। कंवल तो जड़ी सुलछणी सहेली तो भागन वारन के मिलंदी आहे। भागन वारी तो मां या नूरी जो हादसा दी तो रे असां वट तो जड़ी सबा जड़ी सहेली मिली पर मुखे लगे तो विछड़ण खां पो कदे भी मिली न सघंदियूं। कंवल ये न चो मिलंदियूं जरूर मिलंदियूं। मुझी दिल के दुआ ही नथी लगे नूरी। छो कंवल अदे दादन के तो सुञाणी न नूरी जेको हिक कमरे का बे कमरे ताईं वींदे भी नजर रखे तो सो तोड़े जण त छा पंहिंजे घर जो दर रपण भी न दींदो। तू दिल जाए कर मां कोशिश कंदस। तू भी छोकरी आई नूरी छा खबर त वापस वनी ए मजबूरन में घेरजी वनी मैं अची न सगी। मजबूरन जे जार में फाथस त कुछ चई नथी सगा। बाकी वस हुंदो त जरूर ईंदस कंवल। मुमकिन है त मां न रहा त मिलण जी आस हमेशा लाए अधूरी रहिजी वने। कंवल 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 सबर कर। बादल जी ही खबर बुधाई मुझी तबियत खराब थी वही है दुआ करे छड़ी। अम्मा अम्मा दादा ने तो कठोर दिल निकरंदो मां त कने सोचो भी न हो। दादा ने जो केड़ो कसूर नूरी कमल त पंहिंजे मामे जे हथा मारजी वई। अम्मा अफसोस जो खबर देर पई वट सयातीअ में मां वञी भी न सघियस। असीं आजू त न हुयूंसीं न। मुसीबत मथा मुसीबत आफत मथा आफत असां जो केड़ो ॾोह। अम्मा अम्मा कंवल रस्म जे वर चढ़ी वई। दिया चयम न सबर कर असीं भी सागी सूलीअ ते चढ़ियल आहियूं। चओ बादल हिरल शहबाज खान सां गॾु इन साबिर अची मासी खदीजा वारनि खे घेरियो आहे। बादल साबिर मासी खदीजा वारनि जो भाउ आहे उन लाइ असीं छा था करे सघूं। ईसन सही थो चए बादल खेनि सलाह ॾे त कोरत में दाई थियनि पर यार हू औरतूं। बादल मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधाए तूं मुनासिब ऐं जाइज़ मदद कर। असीं तोसां ॿधल आहियूं। शहबाज खान खे बि चवंदासीं ऐं इन मीरल खे बि मोह ॾींदासीं।
पर यार साबिर माई खदीजा जो भाउ आहे, उन जे खिलाफ को कदम खणंदासीं त दुनिया खिलंदी। छो दुनिया खिलंदी? दुनिया समझंदी त ही कहिड़े मतलब लाइ ईअं था कनि? हूं हिक ते शक करे सघे थी दुनिया, असां सभिनी ते इहो शक छो कंदी दुनिया? मञो मां, पर भाउ जी वारसी वधीक या असांजी? साफ़ ज़ाहिर आहे भाउ जी वारसी वधीक आहे कासिम। साबिर न त व्याजीअ खे वठी कजे। बादल सफ़ा को बादशाह हुआ, व्याजी ऐं साबिर शहबाज खान खे वठ न ॾिनी असांजी वठ में ईंदो। बहितर इन में आहे जेका मदद थी सघे न साणनि कर, वधीक को कदम न खणजांइ। ठीकु आहे कासिम, ईअं ई कंदुसि। सब समझा, सॼी तुंहिंजी चाल आहे, सॼी तुंहिंजी चाल आहे। कासिम खे बरगलाए, कासिम खे कावड़ाए छॾींदमि। हा, मां कासिम जी परवाह कान कंदुसि। मां ॾिसजांइ कासिम ॾे वेंदुसि, ऐं जेकॾहिं हू न बि आयो न, पोइ बि ॾिसजां कीअं थी ज़ोरी वठी अचांसि। चाची, अधो कासिम मूंसां कॾहिं निविकलाई में वेठो ई न आहे ऐं ॻाल्हायो ई न अथई, त मां खेसि कीअं बरगलायो? चाची, कुझु त ख़ुदा ख़ुदा कर, अधो कासिम अचे त चवांसि। ऐं ॻाल्हि त ॿुध, तूं कासिम खे चवंदी बि छा चवंदी आहे? त मोकल ॾे अम्मा ऐं बाबा खे ॾिसी अचां। सूरत बि थी से बि थी जो वीचारी कासिम खां मोकल वठंदी ऐं हलंदी। जेरी वेठी आहियां। चाची, चाची एॾो कहर न कर, मां पी खाधी रोटी सो बि पुछण वेंदसि। हाणे छॾ हिन ॻाल्हि खे, मूंखे ॼण तुंहिंजा प्रकार सुझनि ई कोन था। सभु तुंहिंजा प्रकार मूंखे सुझनि था। सदाईं को न को बहानड़ो करे वञी उते वेही रहंदी। पोइ त बसि ये छेड़ा ऐं झगड़ा शुरू। मां वेंदसि चाची, मां पी ते हमलो थियो आहे, हुननि जा हाल अलाए कीअं, मां ॾिसण ऐं पुछण बि न वञा। मां बि वञी ॾेखारींदीसांइ, ॾिसजांइ तूं। सवाल ई पैदा नथो थिए जो तूं हितां वेंदी आहे। मूंखे वञी त ॾेखार तुंहिंजूं इहे ॼंघूं वञी तोखे हलण खां हलाक करे छॾी। ॾिसां त वञी कीअं थी हली आहे वेचारी माइटनि। न हुयुसि न त हुनखे इहा जुरत बि न थिए हा। यार शफन है, अन्या तकलीफ है। मां त साह बि नथी खणी सघां। चाची अल्लाह खैर कंदो, तो भाई ठीक थी वेंदो। बाक़ी दादन खे ॻोल्हे मां पलाद कंदुसि। न शफन है, घणो थियो खणी हुन कई आहे मासड़। न हुयुसि न त हुनखे इहा जुरत बि न थिए हा। पलाद कंदुसि, ओ त शफन छेड़ आहे, छेड़। मां तोसां आहियां छफन। थाणो ठीक छे त पोइ थाणो बि तव्हां सां। दादन बि सुञाणे थो थाणो धणकी आहे, धणकी न आहे। चाची वो आहे धड़की। धणकी तॾहिं ई थींदसि जॾहिं तव्हां सारा जी बाह मां सड़ंदड़ मुमल खे मोटाईंदे। हा शफन, दादन खे छॾियो, यार मुमल जी कयो। हू हुनखे मिल्कियत समझो, कैद कयो वेठा। चाचा मुमल हिते ॾिसंदे, शर्त आहे त हिते अचण लाइ राज़ी थिए। कैदी चवंदो त मुंहिंजी जेल मां जान छुटे, हूअ कैद में आहे शफन। एकर दादन जी सार लहा तो, ओए मुमल जा जंजीर टोड़ींदुमि चाची। हाणे छफन खे केर बि रोके न सघंदो, केर बि न। मां तोसां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहंदुसि छफन। गुलाब तो पोइ उथ मथे, सिर तो सागो लाहे त ॿियो तो न मिलऊं। घणो आराम कोन ईंदो हाणे, भाई छा कंदा? जी जी, नवाज़ खान जो ॻाल्हायां। तूं केरु?
हीरो जो दोस्त हुकुम कर। चलो सही है, अर्जी कर। साथियों परवेज खान के मौतियो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मां अचां थो, छो न अचां? वसियत छाजी वसियत त न अचां? भाउ जे मर्दीअ लाइ कहिड़ी वसियत? मीरल केर थींदो आहे वासी करण वारो? हा मां निकिरां थो। ओके। एॾी ॾींहं ज़ुकाम मौला जो शान आहे, मीरल ॾुब करे थो वारसी। यार गाड़ी तैयार कराए। वो था बाबा साईं? गोरा अबे जो पुट, अबे जो नादानी कई, मुझी कावड़ जे वर चढ़ी हो। बराबर बाबा साईं। माण्हू कावड़ में छा मां छा करे वेहंदो आहे, रत दांगी तां वरंदो आहे, ख़बर पवंदी। हा गोर, जवाद खे ख़बर भी न पए। न पवंदी बाबा साईं। यार बिना देर गाड़ी तैयार करा। जी बाबा। अम्मा, अम्मा तू होश हवास में ताई? छा थियो आहे मूंखे? हाँ ॿुधाए छा थियो आहे? भाउ जे घर भाउ खां पुछण थी वञा, इन में होश हवास वञण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मां जिद न कर जिद। जिद तूं तो करी तूं। मां जिद कोन तो कयां। मुझो हुननि सां तकरार आहे। मुझे हथन सां हू ढेर थिया आहिनि। अरमान इहो तम तो हू बची कीअं निकिता? हुननि खे मौत जे वर चाढ़ींदुसि, वर। तूं वरी हुननि खां पुछण थी वञी? तूं वरी सोराब ते हथ त खणी ॾिस। वो रोकींदीअं? हा रोकींदसि। रोके बि ॾिसजांइ अम्मा, जे अंतर में बटियूं आहिनि ऐं तूं इहे ॻाल्हियूं करणु शुरू कयूं आहिनि। तकरार जी हॾी तव्हां भञी छॾी, हाणे कोन थो ठहे तकरार। भॻी आहे हॾी, उहा हॾी मुंहिंजे अंतर में चुभियल आहे। पल बि चैन कोन्हे मूंखे। मां खेनि ख़तम कंदुसि। मां न करण ॾींदसि इएं। मां सोराब खां तबियत पुछी त खेसि चवंदसि त तकरार ख़तम करे। हाँ, जेकॾहिं न मां में सोराब वटि वई आहियां पोइ न मोटिजांइ। रही पहुचायो न वटि, किथे मूंखां गुनाह न थी पवे। अखन वारा असांजे तर में होशियारी खपे। ख़बर आहे न कासिम, ख़बर आहे न? गोरा गोरा जिस्म रेशमी रेशमी सा कैमल 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 निसा।
हिकिड़ो बगन गोराम खे खणण लाइ को माण्हू वठी अचां, बाक़ी ही मुंहिंजे खणण खां दूर। निकिर त निकिरूं ई सन। हल जल्दी कर। पानी केर दे जो गोरी खा। मां यहाँ न सोराब। तू ठीक नहीं धाड़ो। तो ता घोरियस। सदको वञाए धाणो, जेकर हिन सॼी उमिरि ईअं हुजी हा, ॿियो मां ख़ुदा खां छा घुरां? इने न जुचकी सोराब। मां पो बीमार सेक करे उथियस पाणी लाइ, ॼण त सॼी उमिरि सुठी न हली हा। बस थाणो जी मन्योती त इहा कई न। ये मजाक तो कया। हाँ वठ पानी। हाँ गोरी, थाणो के तो ये चई, थाणो धड़किया, धड़की ना है। मुझी दिल जी धाणो, पानी जो खैर आ धाणो। तू राजी, बस दुनिया राजी। हाणे मस्का न हण, सुञाणे भला फकीर वेहे जा वने। फकीर वेहे न, पानी जो गिलास दे त दवा खा। खोड़ पानी सोराब लाए, खोड़ न खपे पानी। मुर्दार हल बा चंगाए जी मार, खबर न चार। मां तहां जी तबियत पुछण अस्पताल वियो हुअसि, उतां ख़बर पई त तव्हां फारिग थी आयो, हिते पुछण आयुसि। असीं ठीक आहियूं, जान छॾ वञ। वञा थो मां साथ, छल वॾी जमार माणी। फकीर दुआउनि जा पाचका भरियूं थो वठे। माफ़ कजांइ सोराब, फकीर तोखे बि घणो तंग कयो आहे, हाणे तोखे तंग न कंदो। हाणे माफ़ थई, भला जान छॾींदे या न? फकीर खे न रंजाए सोराब, फकीर हाणे हज ते वेंदो। इस पंगर जी चपड़ी बि हिकु दफ़ा चिंबड़ी लहंदी आहे त जान छुटी पवंदी आहे। तूं त उन खां बि चढ़ियल आहे। वञी नथो धनु, न त धाणो धड़की आहे, धड़की ना है। जी मां साथ, हुकुम खपे, फकीर वञे थो, पर हिकु निशानी ॾियण आयो। सोराब वेठो आहे, फकीर नथो ॾे, पोइ अचे ॾेई वेंदो। माशा अल्लाह। टरी नथो, टुटल टांगे जा घोड़ा। बाय बाय सोराब, टाइ टाइ मां साथ। गॉड ब्लेस यू, खुदा हाफिज, रब रखा। हड्डी खाती जा। अरे भेण मां तोसां आया। न मां तुंहिंजी भेण। तुंहिंजे चवण सां इहो रिश्तो ख़तम थी वेंदो छा? मुंहिंजी बि खरी ॻाल्हि त ॿुध न। तूं मुंहिंजी ॿुधी थो जो मां तुंहिंजी ॿुधां? अवल तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, पोइ मां बि तुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदुसि। चओ। हाणे तूं बि राज़ी थी ऐं नूरीअ खे बि राज़ी कर। तारीख़ ॾे त वरियाम खे चवां। जॾहिं मां ई राज़ी न आहियां त नूरीअ खे छो चवां? सुखी थींदई सॼी उमिरि, रोलड़नि खां बची पवंदव, सम्झो। मामा काती खणी मूंखे कोई के खॾे में उछले अच त भलो। इन ये सुख खां त मां मुई भली हां।
ठीक तय न कयो मां त तय करे थो अचां बंदूक खणी तोखे ज़ोरीअ कुंडे में वेहारींदुसि इहो हर हाल में हाणे निकाह थींदो अम्मा अम्मा घर छॾियो मामो कोन छॾींदो असांखे ये इहा नौबत आई न त ईअं बि कंदियूंसीं छा कंदो हा हो खाईंदियूंसीं खाईंदे तूं पाओ मां तव्हांखे वठण आयो आहियां वठण आयो आहीं ख़रीद कयो अथई छा का बि सम्झो तव्हांखे मूं सां हलणो पवंदो हैदराबाद मां टैक्सी करे निकितो आहियां ऐं टैक्सी ॿाहिरि बीठी आहे याजी वरियाम ते हमले जो केस मूं ते कयो वियो आहे ऐं मां हिकु पल बि हिते रहण कोन थो चाहियां खदीजा जे दर ते गाॾी हा हा हल तूं अॻियां थी असां हलूं थियूं न तव्हां ॿई अॻ में थियो तव्हां छा थियूं सम्झो तव्हां जेके गोलियूं मूं ते हलायूं हुयूं से मूंखां विसरी वयूं आहिनि न हरगिज़ न असीं न हलंदियूंसीं हलणो ई पवंदो तव्हांखे चवऊं थियूं न हलां थी हल तूं अॻ में थी असां हलूं था तुंहिंजे पोयां ठीकु आहे अचो